नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे बरिया सिटी खां ख़बर ॾींदा हलूं त बरिया सिटी जे मुख़्तलिफ़ शाखनि जा कपर मुकमल तौर ते कमज़ोर थी विया आहिनि, जंहिं सबबि शाखनि खे घारा पवण जो ख़तरो वधी वियो आहे। इन सिलसिले में सर्वे दौरान ॼाण मिली आहे त दाली, भटका, डिस्टरी ऐं तरहल शाख जा कपर मुख़्तलिफ़ हंधनि तां कमज़ोर थी विया आहिनि, जॾहिं त आपाशे खाते वारनि जे तरफ़ां ॼाणियल शाखनि जे सालनि खां खाटी वारो कमु न थियण करे शाखनि अंदरि 50% लट ऐं वारी ॼमी वञण करे आबादगारनि ताईं ज़री पाणी मुकमल तौर ते नथो पहुचे, जंहिं करे आबादगारनि जा फसल मुतासिर थियण लॻा आहिनि। इन सिलसिले में आबादगारनि तोड़े समाजी अॻुवान मुज़फ़र अली अब्बासी, लाल बख्श, मोहम्मद हारून मेमण, शमन कलोड़ो ऐं ॿिनि जो चवणु आहे त दाली शाख समेत ॿिनि शाखनि जे कपरनि जो मरमती कमु गुज़िरियल 5 सालनि खां न थियो आहे। न ई हिननि शाखनि जी का खाटी कराई वञे थी, मथां वरी बासर ज़मीनदार शाखनि मां नलियूं हणी पाणी चोरी कनि था। हिननि आबादगारनि चयो त ॼाणियल शाखनि जे कपरनि जो मरमती कमु ऐं खाटियूं कराई वञनि त जीअं इलाइक़े जे आबादगारनि खे ज़री पाणी जी खोट न अचे। हिन सिलसिले में राब्ते ते SDO इरीगेशन भरिया ॿुधाए त दाली शाख जे ॻोठण चौपाए माल खे शाख जे अंदरि लाहिनि था, जंहिं करे कपर कमज़ोर ऐं हंधा हंधा टुटी पवनि था। पुलिस खे काफ़ी भेरा चयो आहे माल वारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे, मगर हिननि ते अमल न थियो आहे। हिन साल पंहिंजे खाते जे इख्तियारनि खे शाखनि जी खाती ऐं मरमती जे कम लाइ लेटर मोकिलियो आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।